आगाह कयो मूंखे त कराची वाह मां नौजवान जो लाश हथायो आहे। सिंधु दरिया मां निकिरंदड़ कराची वाह मां हिकु ॾींहुं पुराणो लाश हथायो आहे। फौती जी सुञाणप कराची वासी अब्दुल गनी मेमण तौर थी आहे। लाश खे लम्स अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं त सिंधु दरिया मां निकिरंदड़ कराची वाह मां हिकु ॾींहुं पुराणो लाश हथायो आहे। फौती जे जिस्म ते तशद्दुद जा निशान आहिनि। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कई पई वञे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अमां ताईं पहुचाईंदा हलूं, अमां सां शेयर कंदा हलूं। जाम शोरो मां सिंधु दरिया मां निकिरंदड़ कराची वाह मां हिकु ॾींहुं पुराणो लाश हथायो आहे। तफ़सील मालूम कंदासीं अली मुराद चांडियो खां। जी अली मुराद। जी बिल्कुल जी अली मुराद, नौजवान जो हिकु ॾींहुं पुराणो लाश हथायो आहे। इतला ते पुलिस पहुची लाश खणाए लम्स अस्पताल जामशोर मुंतकिल कयो आहे, जिते फौती जी सुञाणप कराची वासी अब्दुल गनी मेमण तौर थी आहे। इन सिलसिले में असांजो पुलिस सां राब्तो थियो आहे, जंहिंजो चवणु आहे त लाश हिकु ॾींहुं पुराणो आहे ऐं जिस्म ते कुझु तशद्दुद जा निशान आहिनि। असां हर मामले जी जांच करे रहिया आहियूं ऐं जेको सुञाणप कार्ड फौती जो मिलियो आहे उन ते असां जे वारसनि खे असां इतला ॾिनो आहे। वधीक मामले जी जांच करे रहिया आहियूं। जी ठीकु आहे अली मुराद, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।